पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान अटो महांगो करे अवाम खां वात जो गिरह बि खसण जी कोशिश कई। जे वज़ीर आज़म खे कश्तो खणण खां सवाइ कुझु न ईंदो हुजे, उहो महांगाई कीअं ख़त्म कंदो। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जॾहिं खां इमरान ख़ान वज़ीर आज़म थियो आहे, सिर्फ़ अटे जे अघनि में 30% वाध थी आहे। खाधे पीते जी शयुनि जे अघनि में वाध जी सालियानी शरह 15% ताईं पहुती आहे। हुन वधीक चयो त इमरान ख़ान वॾियूं दवाऊं करे इक़्तिदार त चोरायो, पर मुल्क हलाइण में नाकाम थी चुको आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो त मुआशी तरक्की जो पैमानो कूड़ी रिपोर्टूं न, पर आवाम जे मुंहं ते मुस्कुराहट हूंदो आहे। जंहिं वज़ीर आज़म खे कश्तो खणण खां सवाइ कुझु न ईंदो हुजे, उहो कीअं महांगाई ख़त्म कंदो। हुन चयो त महांगाई ख़त्म करण जो हिकु ई तरीक़ो आहे त मुल्क खे इमरान ख़ान खां निजात ॾियारी वञे। हुन चयो त सिर्फ़ हिकु साल में 25 लख पाकिस्तानी गुर्बत जी लकीर खां हेठि हलिया विया आहिनि। इमरान ख़ान खे ख़बर ई न आहे त अध खां वधीक कारोबारी इदारा पंहिंजनि मुलाज़िमनि जो पघारूं चोथों हिसो घटाए चुका आहिनि।